मेहर फरीदाबाद रोड ते वहदत कॉलोनी में नामालूम जवाबदारन पारा दुकान ते वेठल एसटीपी अगवान अनवर चांडियो ते फायरिंग करे ॾिनी, जेको मौके ते क़तल थी वियो। जॾहिं त हिकु वाटड़ो बुज़ुर्ग अब्दुल करीम जामरी जेको रस्ते सां वञी रहियो हो, जवाबदारन जी फायरिंग जे विच में अची क़तल थी वियो आहे। फरीदाबाद में हथियारबंदनि हथां क़तल थियलनि जा अपडेट वठूं था अब्दुल गनी मिरानी खां। जी गनी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां। मेड़ फरीदाबाद रोड ते वहदत कॉलोनी में नामालूम जवाबदारनि पारां दुकान ते वेठल ॻोठ मियांदाद चांडियो जे रहवासी तरक़ी पसंद पार्टी जो अॻवान राजा अनवर चांडियो ते फायरिंग करे ॾिनी, जेको मौके ते क़तल थी वियो। जॾहिं त हिकु वाटड़ो बुज़ुर्ग अब्दुल करीम जामरी जेको रस्ते सां वञी रहियो हो, जेको जवाबदारनि जी फायरिंग जे विच में अची क़तल थी वियो, जंहिंजो तालुक़ु मेड़ जे ॻोठ रोहिणी सां ॿुधायो पियो वञे। फायरिंग बाद इलाइक़े में ख़ौफ़ हिरास फैलिजी वियो। ॿिन्ही मक़तूलनि जा लाश काफ़ी देरि ताईं वाक़े वारे हंधि पियल रहिया, जंहिं बाद मेड़ ए सेक्शन पुलिस ॿिन्ही मक़तूलनि जा लाश तालका अस्पताल मेड़ पहुचाया। जी।